महबूबो हक़ मौजूद जी लतीफ़। अॼु पाण सुर यमन कल्याण जो दास्तान ॿिए मां बैत पढ़ूं था ऐं उन बैत ते थोरी मुख़्तसिर गुफ़्तगू कंदासीं। ऐं अवां दोस्तनि खे ख़बर आहे त मूं लतीफ़ टीवी यूट्यूब ते ठाही आहे ऐं उन लतीफ़ टीवी ठाहिण जो मक़सदु को कमाइणु कोन्हे। ज़ाहिरा 5 रुपया मिलंदा त ख़ुशी थींदी, ग़रीब माण्हू आहियां, पर उनजो मक़सदु इहो आहे त सिंध जंहिं फ़िक्री ॾिवालपणे जो शिकार थी आहे ऐं हुन वटि पंहिंजो फ़िक्रु मौजूदु आहे त उनखे पंहिंजे फ़िक्री महवर में आणण जे लाइ असां लतीफ़ साईं खे पढ़ूं, छाकाणि त असांजे समूरे क़ौमी समाजी आलमी फ़िक्र जा बुनियाद लतीफ़ साईं वटि आहिनि। ऐं लतीफ़ साईं उहो असांजो मुफ़क्किर आहे जंहिं वटि सची पुछो त क़ौमी सुवालनि जा हल आहिनि, समाजी सुवालनि जा हल आहिनि। असांजी जेका शख़्सी ज़िंदगी आहे उनजी तरबियत आहे लतीफ़ साईं वटि, त हिकिड़ो बहितरीनु इंसानु कीअं हुजणु खपे, हिकिड़ो बहितरीनु पाड़ेसिरी कीअं हुजणु खपे ऐं हिकिड़ो बहितरीनु किरदारु कीअं हुजणु खपे हिन समाज जे लाइ। ऐं मतिलबु त ज़िंदगी जा जेके समाजी साइंस जा उसूल आहिनि ऐं जेको असां सोशल इथिक्स ऐं समाजी ज़िमेदारियुनि जो जेको असां हिकिड़े बाशऊर इंसान ते जेको फ़र्ज़ु थिए थो उहो सॼो असांखे सेखारे थो ऐं कमाल दर्जे तां सेखारे थो। हाणे इन में हैरत जी ॻाल्हि इहा आहे त भिटाई साईं खे तव्हां पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां शख़्सी तौर ते बि वठी सघो था, पर संदसि फ़िकुरु एतिरो त शानदारु ऐं एतिरो त अज़ीम आहे, एतिरो त अज़मत भरियो आहे जो उनजे कंहिं हिक बैत खे अवां जेकॾहिं समाजी सतह ते खणी अचो त लतीफ़ साईं अवां खे समाजी रहबरी कंदो, अवां जी क़ौमी रहबरी कंदो, अवां जी आलमी रहबरी कंदो। ऐं इहा लतीफ़ साईं जी कमाल जी ॻाल्हि आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, तन तबीब न तूं, इहा गौर सां ॿुधण जी ॻाल्हि आहे। तन तबीब न तूं, सुजन लही सूर जी। ओ तन में वेठल तबीब, ही जेके असांजा तबीब आहिनि, समाजी तबीब आहिनि, असांजा ही जेके क़ौमी तबीब आहिनि, ही असांजा जेके आलमी तबीब आहिनि, उन्हनि जे लाइ लतीफ़ साईं चए थो, तन तबीब न तूं, सुध न लही सूर जी। सांड पंहिंजा डबड़ा खॾ खणी में भूं, ही जेके न इहे औज़ार अथई, सामान अथई, इलाज करण वारा, उहे खॾ खणी पूरे छा, तूं उहो तबीब न आहीं। ऐं जेकॾहिं उहो आहीं त तूं सुस्त तरीन तबीब आहीं। समाज जी जेका हालति आहे उहा किथे बीठी आहे ऐं तूं असांजे लाइ छा करे रहियो आहीं। कान घुरिजे मूं हयाती होतनरीअ, इहा कमाल जी सिट आहे। तूं उहो तबीब आहीं जेको मुंहिंजो इलाज कंदड़ आहीं। तूं मुंहिंजो इलाज करे ऐं मूंखे सिहतमंद बनाईंदे, जॾहिं आउं सिहतमंद बनबुसि त मुंहिंजी जेको मुंहिंजो वजूद आहे उहो समाजी किरदारु अदा करणु शुरू कंदो, उहो क़ौमी किरदारु अदा शुरू करणु कंदो, उहो आलमी किरदारु अदा करणु शुरू कंदो। हाणे तूं मुंहिंजो इलाज करी कोन थो ऐं दावा करी थो तबीब जी। दावा छाजी थो करी? तबीब जी, त आउं तुंहिंजो तबीब आहियां, तुंहिंजे मसइलनि जो हल मूं वटि आहे। खणी अचूं जेकॾहिं हिन बैत खे असां पंहिंजे लीडरनि ते ऐं पंहिंजे अॻुवाणनि ते ऐं पंहिंजे रहबरनि ते ऐं पंहिंजे जेके असांजी समाजी तब्दीली जा दावेदार आहिनि उन्हनि ते जेकॾहिं असीं इहो सुवालु खणी अचूं त तूं तबीब जो तन न आहीं, तूं तन जो तबीब न आहीं, यानी त मुंहिंजे तन खे जेका शइ घुरिजे थी उहा उनजो तूं तबीब न आहीं। तूं दावेदार ज़रूरु आहीं, दवाऊं करी थो वॾियूं वॾियूं, पर तो वटि मुंहिंजो इलाजु कोन्हे। ऐं मुंहिंजो जेको मर्ज़ु आहे, मुंहिंजी जेका तकलीफ़ आहे, मुंहिंजी जेका पीड़ा आहे, उहा पीड़ा हिन समाज खे हसीन ॾिसणु आहे, हिन समाज खे आज़ादु ॾिसणु आहे, हिन समाज में बराबरी खे ॾिसणु आहे,
हिन समाज में इज़त खे ॾिसणु आहे, हिन समाज में वकार खे ॾिसणु आहे। हाणे उन जा गुर ऐं उन जूं ॻाल्हियूं ऐं उन जी जेका तरबियत आहे उहा तो वटि मौजूदु कोन्हे को, तंहिं करे तूं मुंहिंजो छाजो तबीब आहीं, तूं मुंहिंजे तन जो तबीब न आहीं। हाणे भिटाई साईं जे हिन बैत जो जेको कमाल आहे उहो इहो आहे त न रुॻो हुनखे चवे थो तूं मुंहिंजो तबीब न आहीं, पर हुनखे इहो थो चवे त जीअं त तूं मुंहिंजो तबीब न आहीं, उनजे करे हीअ जेके रबड़ा खयां अथई, हीअ जेके मंशूर खयों थो वती, हीअ जेके प्रोग्राम खयों थो वती, हीअ जेके इहे चई थो त इनकलाब आणींदुसि, तब्दीली आणींदुसि, इहे पाण सां गॾु खणी वञ। इन्हनि जी असांखे ज़रूरत कोन्हे। तूं कूड़ो आहीं, तूं कूड़ थो ॻाल्हाईं, ऐं तूं जेका सियासत करीं थो ऐं जेका समाजी तब्दीली जी ॻाल्हि करीं थो उहा पंहिंजी ज़ात जी तरक़ीअ जे लाइ करीं थो। मूंखे त महबूब इनकलाब खां सवाइ हयाती ई नथी घुरिजे, ज़िंदगी ई नथी घुरिजे।